अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? अॼु वरी असां निकिता आहियूं ब्लॉगिंग जे लाइ। वञूं था दोस्तनि वटि। ज़हन में त घणा ई दोस्त आहिनि, पर ॾिसूं था त कहिड़नि जी फिटी आहे। पोइ वेंदासीं हुन वटि कचहरी जे लाइ, कचहरी कंदासीं। असां सां गॾु रहिजो। अॼु त अवल तव्हांखे वठी वेंदासीं पंहिंजी बनीअ ते। असां सारी कयोसीं, हाणे हुनजो लोभ हले थो। कुझु गॾु थियो आहे, कुझु लुहियल आहे, कुझु बीठल आहे। उहो तव्हांखे ॾेखारींदासीं, पंहिंजी बनी ते घुमाईंदासीं। हुन खां पोइ कंहिं दोस्त वटि वेंदासीं। ज़हन में घणा ई दोस्त आहिनि, पाण हिकिड़े न हिकिड़े वटि वेंदासीं। अॼु कचहरी करण जे लाइ घणा ॾींहं थिया आहिनि, दोस्तनि सां नायूं मिलिया। वेंदासीं दोस्तनि वटि। ही रोड आहे साईं, जेको शाहपुर चौक ऐं जाम साहब खां निकिरे थो बाईपास। इहो रोड वञे थो, हितां फिरंदो वञे थो, सखी जाम ॾातर ते बि वञे थो, ऐं मुंड जमड़ो वर्कशॉप चूंडको इन ई पासे बि वञे थो इहो रोड। दोस्तो, इहा महिरबानी कयो, असांजे चैनल खे लाइक कयो, कमेंट कयो, सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन घंटी खे दॿायो। दोस्तों, ही वञे थो मुंड जमड़ो। असां वेंदासीं इन ई रोड सां थोरो अॻिते, वरी इन मां रोड निकिरे थो हज़रत नूर पठान जे ॻोठ ॾे निकिरे थो, ओॾे ई असां वेंदासीं। उन जे ओसे पासे में असांजी बनी आहे, उहा घुमंदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं। पोइ वरी हुतां प्रोग्राम चालू थियो। नसीबनि जूं ॻाल्हियूं आहिनि। दोस्तों, ही रोड वञे थो हज़रत नूर पठान जे ॻोठ ॾे। असांखे इन ई रोड सां वञिणो आहे। ही अॻिते वञे थो मुंड जमड़ो। ही लिंक रोड आहे, ही ॻोठनि में वञे थो इहो रोड।
थोड़ा पियो पानी बीठल आहे ॿिन्हिनि में बारिश पियो बारिश तमामु घणो पियो ही रोड वञे थो अमद मिठल शहर जो रोड अजनाद आयो निकतो ही कोन घरों आदिनाज जी खबर ने अचे तो अचे तो छाल दी अजनाद तैयार अजनाद कहिड़ो टाइम आहे 10 पिया थियनि मंझंदि जा हल हल ही बि साईं हाणे त ईअं ऑफिसर थी वियो न असां काॾे वञूं मिली त शाम जो मिले थी 11-12 बजे ताईं वेठा न कचारनि में मस्त ज़ाहिर थी आयो घरो निकितायो मस्त को लुके पानी पीतो आहे वीडियो बनाया तव्हांजे तरफ़ से कोन्हे सर ग्रुप तो कोन आहियो न